अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मरी सानीअ जे हवाले सां। वफ़ाक़ी काबीना जो अॼु इजलास थियो। इजलास खां पोइ फवाद चौधरी पारां चयो वियो त मरी सानीअ ते तहक़ीक़ाती कमेटी पिणु जोड़ी वई आहे। अपोज़िशन खे इन ते सियासत न करणु घुरिजे। फवाद चौधरी जो चवणु हो त 5 ॾींहंनि में 1,64,000 गाॾियूं मरी में दाख़िल थियूं, जिन मां सिर्फ़ 5 गाॾियुनि में इहो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। इन हवाले सां अपोज़िशन पारां जिते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे त उते हुकूमत जो सॉफ्ट रवैयो या तहक़ीक़ाती कमेटी जे हवाले सां उथंदड़ सवाल पिणु माना रखंदा। अपोज़िशन जो मुतालबो आहे त इन हवाले सां अदालती कमीशन जोड़े वञे, जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे त जीअं ज़िम्मेवार वाइखा थी सघनि। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं सिंध में पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ अपोज़िशन गॾु थी रही आहे। जमात इस्लामी जो धरणो केतिरनि ॾींहंनि खां जारी आहे बल्दियाती कानून जे में तरमीम जे हवाले सां, जंहिंसां पीपुल्स पार्टी जे वफ़द पिणु मुलाक़ात कई। उन्हनि खे धरणो ख़तमु करण जो पिणु चयो वियो, पर जमात इस्लामी पारां तेसिताईं धरणो ख़तमु करण जो खां मना कयो वियो जेसिताईं अमली तौरु इन कानून में तरमीम नथी कई वञे। इन हवाले सां कमेटी पिणु जोड़ी वई आहे। त ॿिए पासे पीटीआई जे अॻवाननि पारां पिणु अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। पीटीआई जे अॻवाननि जो चवणु हो त असां मुकमल तौरु कारे कानून ख़िलाफ़ मैदान ते लही रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर जे ख़िलाफ़ करप्शन जे हवाले सां पूरी किताब लिखी सघिजे थी। अपोज़िशन जो चवणु हो त कमेटीज़ में पिणु अपोज़िशन खे नुमाइंदगी नथी ॾिनी वञे। इन खां अलावा पीएसपी अॻवान जो पिणु चवणु आहे त 30 जनवरी ते भरपूर जेको आहे सो एहतजाजी धरणो हयो वेंदो इन कारे कानून जे ख़िलाफ़। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे बल्दियाती कानून में तरमीम जे हवाले सां, जिते पीपुल्स पार्टी अपोज़िशन खे इहो यकीन ॾियारियो आहे त कमेटी बि जोड़ी वई आहे, उन्हनि सां मुज़ाकरात बि थी सघनि था, तरमीमूं बि थी सघनि थियूं। पर ॿिए तरफ़ पीपुल्स पार्टी सूबाई सरकार इन ते इम्प्लीमेंट करण जे लाइ नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। कोशिशि कंदासीं त अॼोको प्रोग्राम में इन मौज़ू खे कवर करे सघूं। सभ खां पहिरीं बल्दियाती कानून जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां असांखे जिन महिमाननि जॉइन कयो आहे उनजो तारीफ़ कराईंदी लाइ पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ स्पेशल असिस्टेंट सीएम वीर जी कोहली असां सां गॾु। भली कार चांदी तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। पीटीआई सां तालुक़ रखंदड़ मंसूर शेख साहब असां सां गॾु आहिनि। मंसूर शेख साहब तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। वीर जी साहब, शुरूआत कंदासीं। सिंध में हिन वक़्तु लोकल एक्ट जे हवाले सां जेका पीपुल्स पार्टी पारां तरमीम कई वई आहे, इन हवाले सां जेका सूरत हाल आहे, कमेटी बि जोड़ी वई आहे, पर अपोज़िशन जमातनि जो शायदि कमेटी ते एतमाद कोन्हे या पीपुल्स पार्टी उन में का लचक न पई ॾेखारे। मुख़्तलिफ़ जमातनि पारां एहतजाजनि जो सिलसिलो त शुरू कयो वियो आहे, हिकिड़ी वॾी तहरीक हलाइण जो पिणु ऐलान कयो वियो आहे, छा चवंदो? महिरबानी सभिनि तव्हां मौक़ो ॾिनो। एक्चुअली जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी उहा इहा आहे त हिननि खे न को इन कानून सां को मसइलो आहे, न को कराची सां को मसइलो आहे, न को कराची जे अवाम सां को मसइलो आहे, ऐं न ई को कानून में तरमीम करण जी। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा संजीदा थियनि हा, ऐं जॾहिं सिंध गवर्नमेंट इहो अनाउंसमेंट कई त हिन में तरमीम आणियूं पिया त तव्हां जेके जिन बि सियासी उते एमपीएस आहिनि मुख़्तलिफ़ पार्टी जा, उन्हनि समूरनि खे चयो वियो तव्हांजे तरफ़ां जेके बि सजेशन्स हुजनि उहे तव्हां ॾेई सघो था। त उन में कोई 40 जे क़रीब सजेशन्स मुख़्तलिफ़ एमपीएस जे पारां आयूं, जेके मुख़्तलिफ़ अपोज़िशन जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा हुया। पर ओॾी महिल हिन जे तरफ़ां का संजीदगी जो मुज़ाहिरो किथे कोन थियो। ही उते जेको आहे सो भगदड़ मचाइण में ऐं जेको आहे सो हला गुला करण में असेंबली जे अंदरि पूरा हुआ। हिननि जो जेको रवैयो हो उन मां किथे बि कानून में तरमीम या कानून में उनजे हवाले सां किथे संजीदगी नज़र कोन पे आई। पर हाणे बि तव्हां ॾिसो जॾहिं एहतजाज कनि था त हिकिड़े पासे उहो एहतजाज आहे जंहिं ते स्लोगन लिखियल आहिनि त कराची ते कब्ज़ा नामंज़ूर, कराची ते कंहिं कब्ज़ो कयो आहे। ॿिए पासे चवनि था त भई ही जेके ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि उहे अची कराची ते हुकूमतूं था कनि, उन ते हिननि खे एतिराज़ आहे। टे पासे वरी हिननि जा जेके पार्टी जा माण्हू आहिनि जिन जे पारां इहे वीडियोज़ अचनि था मुख़्तलिफ़, त जेको आहे सो कराची सिंध जो हिसो कोन रहियो आहे तारीख़ी तौर ते। त उन करे जॾहिं ई हिते कराची में कैपिटल हुयो पाकिस्तान जो, इस्लामाबाद वञण खां पहिरीं, तॾहिं बि कराची जेको आहे सो सिंध जो हिसो कोन हो। त हाणे जेकॾहिं नंढा यूनिट ठाहिजनि त पोइ छा आहे? इट मीन्स के हिननि जे पोयां जेका नियत आहे उहा हिननि जी आहे त भई या त कराची खे अलॻि सूबो ठाहिजे, ऐं या पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहे पाण था कनि या हिननि जे पोयां को के ॿियूं ताक़तूं आहिनि, ख़बर न आहे। पर ही माना हिननि खे जेको आहे सो पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट जेका आहे उन्हनि खे डिस्टर्ब करणो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। हिननि खे कानून में किथे बि संजीदगी नज़र कोन थी। जेकॾहिं संजीदा हुजनि हा त सौ सिधो ही पहिरीं जेके सजेशन्स आहिनि उहे ॾियनि हा त बाबा ही हिन में जेके आहिनि से अमेंडमेंट थी चाहियूं था, ऐं उन खां पोइ ही उनजी डिमांड कनि हा। पोइ जेकॾहिं सिंध गवर्नमेंट या कमेटी जेका जोड़ी वई आहे, स्पेशली हिन खां पहिरीं बि कमेटी जोड़ी वई, त ओॾी महिल जेकॾहिं हिननि खे इहे हुन सां संजीदा हुआ, कानून सां हुन में तरमीम करणु चाहिनि पिया, त पोइ ओॾी महिल सजेशनूं ॾियनि हा। हुन खां पोइ वरी जॾहिं का कमेटी ठही वई आहे त हुन सां वेही रिजू कंदा या हुन में पंहिंजी सजेशनूं घटि में घटि पेश कंदा।
हाणे हिननि जो नारो इहो आहे त कराची ते धाड़ो, कराची ते कब्ज़ो नामंज़ूर, कंहिं कब्ज़ो कयो आहे, केरु क़ाबिज़ आहे, त अहिड़े क़िस्म जूं आहिनि शयूं। ऐं वो सम्झां तो थो सिधो सिधो चवनि था त सिंध में पीपल्स पार्टी हिकिड़ी जागीर ठाहे वेठी आहे। इन हवाले सां शेख साहब असां सां गॾु हुननि जो मौक़िफ़ वठूं। शेख साहब, वीर जी साहब जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी, कराची में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बैनर्स लॻल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त जिन मां लिसानियत जी बदबू अचे थी। जॾहिं त पीपल्स पार्टी ते सिंध कार्ड खेॾण जो इल्ज़ाम लॻायो थो वञे, त ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जा वज़ीर चवनि था त लिसानियत जी सियासत करण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। पीपल्स पार्टी मां पारां बलदियाती कानून जे हवाले सां कमेटी बि ठाही वई आहे। छो कमेटी ते एतमाद कोन्हे, या अपोज़िशन जे तरफ़ां का लचक न पई ॾेखारी वञे? मां अर्ज़ु कयां त मां वीर साईं खे कोन ॿुधी सघियो आहियां, पर मां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ज़रूरु ॾींदुसि। ॻाल्हि इहा आहे त असीं जेके बि अपोज़िशन पार्टीज़ आहियूं, इंक्लूडिंग जमात इस्लामी जेका धारणो हणी वेठी आहे, उहा कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि था कनि। कॉन्स्टिट्यूशन जी जेका आर्टिकल 140 आहे, उन मुताबिक़ मां पाण कराची में डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो वाइस चेयरमैन रहियो आहियां, ऐं तव्हां बिलीव कयो त मूंखे गाॾी, पेट्रोल, ऑफिस स्टाफ एंड आई वाज जस्ट स्टेपनी त मुंहिंजो चेयरमैन जॾहिं पंक्चर थिए त मां उन जॻह वठां, ऐं मूंखे 4 सालनि में हिकिड़ो ॾींहुं बि मौक़ो न मिलियो एक्टिंग चेयरमैन जो, ऐं वाइस चेयरमैन जो कोई रोल कोन आयो। ठीकु आहे। ऐं उन ते हरू भरू जो ख़र्च करणु ऐं वॾी ज़्यादती आहे क़ौमी ख़ज़ाने सां, जंहिंजो मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इज़हार कंदा रहियासीं। असीं चीफ मिनिस्टर जे आॾो, रुॻो असीं अपोज़िशन वारा न, पर जेको पीपल्स पार्टी जा बि हुया उहे बि चवंदा रहिया। हाणे ॻाल्हि इहा आहे त असीं चऊं था त जेको कॉन्स्टिट्यूशन में म्यूनिसिपल जो रोल आहे, तव्हां दुनिया जे कॉन्स्टिट्यूशन खे ॾिसो त बेसिकली उन्हनि जा रोल छा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त मिसाल के तौर ते तव्हां ॾिसो त सिंध में घणा हज़ारे स्कूल आहिनि, ऐं उनखे हिकिड़ो चीफ मिनिस्टर ऐं मिनिस्टर थो ॾिसे। जेकॾहिं घणियूं हॉस्पिटल्स आहिनि, तव्हांखे घिटी घिटी जी लाइट आहे, ड्रेनेज, सीवरेज ऐं पाणी जो मसाइल आहिनि, इंक्रोचमेंट जा मसाइल आहिनि, पुलिस खे बि मॉनिटर कंदा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त असीं ईअं नथा चऊं त को सिंध असेंबली जा अख़्तियारात असांखे ॾियो। जॾहिं तव्हां 18th अमेंडमेंट थी त तव्हां नारा था हणंदा वरितो त असां सूबा बाअख़्तियार आहियूं। 18th अमेंडमेंट जो मक़सदु इहो हुयो त डिवोल्यूशन ऑफ द पार्ट। ॾिसो, कॉन्स्टिट्यूशन में 3 थंबा आहिनि कॉन्स्टिट्यूशन जा, फेडरल गवर्नमेंट, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं लोकल गवर्नमेंट, जंहिंजो कॉन्स्टिट्यूशनल रोल आहे। ऐं तव्हांखे जेको आहे फेडरल गवर्नमेंट खां पावर डेलीगेट थिया, उहे जवाल थिया, ऐं उन खां पोइ तव्हां उहे हेठि सतह ते जवाल करण लाइ तयारु ईंदा आहियो। छॾ लाइ त तव्हां बिलीव था कयो करप्शन में, लुटमारी में, हिन सिंध जो जेको हाल कयो अथऊं, त तव्हां जेकॾहिं ॿाहिरि के मुल्क मां ईंदव त तव्हां ॾिसंदव त हिन ते बम्बारमेंट थी आहे, पोइ हिन ते जेको आहे सो के धारियनि अचे कब्ज़ो कयो आहे, ऐं जेको आहे सो अंदरूनी जंग आहे, घिटियुनि जा हाल। तंहिंमें फेडरल गवर्नमेंट इंटरवीन करे कराची जा 3 वॾा नाला जेके संभालिया आहिनि, अॼु तव्हां वञी विज़िट कयो महमूदाबाद नाले जो, त तव्हांखे ईअं लॻंदो त कुझु ॿाहिरां जो नालो आहे। त महिरबानी करे असां तव्हांखे गाइडलाइन ॾिनीसीं, कराची क्लीन मॉम हलाईसीं, उन खां पोइ ॾेढ ॾींहं तव्हां हलायो। पर शेख साहब, सिंध हुकूमत तरमीम करण लाइ तयार आहे न, अपोज़िशन खे चयो थो वञे न। मां अर्ज़ु कयां न, ग्रीन लाइन असां स्टार्ट कयोसीं, ओॾी महिल हिनखे यादि आहे त पोइ हिननि जी ऑरेंज लाइन बि आहे 4 किलोमीटर जी, उहे अञा ताईं करे न सघिया आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेके बि लसानत खे, हाणे ही त लसानत खे कोई बि इनकरेज न कंदो। लसानत जो जेको आहे न, जेको कराची में मसइलो आहे, ऐं कराची जो इहो अल्टीमेटली एमसीएम खे फ़ाइदो वेंदो त काई बि सियासी जमात, उहो जमात इस्लामी हुजे, पीटीआई जे जेके बि हुजनि, उहे लसानियत ॾे खणी वञणु नथियूं चाहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां हरू भरू नारो था हणाइणु चाहियो लसानियत जो, त वरी बि उहो लसानी तंज़ीमुनि खे फ़ाइदो थींदो, के पॉलिटिकल पार्टी खे न थींदो। त पोइ शेख साहब, बहितर न आहे त पीटीआई जी अक्सरियत बि घणी आहे फ्लोर ते? पीटीआई अगरि इन तरह जी लसानियत जो हिसो नथी थियणु चाहे त पीटीआई पाण खे अलॻि करे हुकूमती कमेटी ठही आहे, छो न हुन कमेटी सां ॻाल्हियूं कयूं वञनि? ॻाल्हि ॿुधो त ॻाल्हि इहा आहे त असां हुकूमती कमेटी सां सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, पर हू था चवनि त तव्हां वियो असां सां ज़रूरु मञो असांजी।
हाणे जमात इस्लामी जे जेको वफ़द वियो आहे उन खां छा करे आयो? मां त पहिरियों दफ़ो ॾिठो आहे त के धरने में अहिड़ी बुरी तरह सां नाकामी थी हुजे गवर्नमेंट खे त बिना के ॾे वठि जे वापसि आया हुजनि। हीअ था चवनि मञो असांजी, भली असां सां वियो। हाणे ईअं त न थींदो आहे न। असां कॉन्स्टिट्यूशन था ॻाल्हि चऊं, असां था चऊं त म्यूनिसिपल जेके सर्विसिस आहिनि उहे टोटल म्यूनिसिपल नुमाइंदनि खे जे हवाले कयूं वञनि। ठीक, वीर जी साहब सां गॾु वीर जी साहब गुफ्तगू तव्हां ॿुधी, तव्हांखे आवाज़ अचे पई शेख साहब जी? जी बिल्कुलु अचे पई। मूं ॿुधो मोज़िज़ दोस्त खे। हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो सभिनि त हिन भाऊ जेका हाणे सॼी ॻाल्हि कई आहे 2-4 मिंटनि जी, उन में तव्हां मूंखे हिकिड़ो जुमिलो ॿुधायो जंहिंमें हिन चयो हुजे त असां फलाणी शिक जेका आहे उन में तरमीम चाहियूं था, सिंध गवर्नमेंट ही रखियो आहे, उनजे बदिले में असां ही चाहियूं था। न, हिते खंडर आहे, हिते नाला आहिनि, 3 नाला आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो टोटल सॼे कराची में वॾा 44 नाला आहिनि। उन 44 नालनि मां 3 नाला जेके आहिनि से वफ़ाक़ी कंहिं इदारे साफ़ कया आहिनि, बाक़ी सभ जा सभु सिंध गवर्नमेंट साफ़ कया आहिनि, इदारनि साफ़ कया आहिनि। उहे 41 नालनि जो किथे तव्हां ज़िक्र कोन ॿुधो। जेको बि हिते अची ॻाल्हाईंदो अपोज़िशन जो, उहो चवंदो ॾिसो 3 नाला ख़ूबसूरत वाह वाह, उन में गुल पिया हलनि, बाक़ी नाला सभु 41 नाला जेके आहिनि से सभ जा सभु बंदि पिया आहिनि। हिन सॼी पूरी तकरीर में तव्हां हिकिड़ो सिंगल अखर मूंखे ॿुधायो जंहिंमें मोज़िज़ दोस्त इहो चयो हुजे त फलाणी जेका शिक आहे उन में असां ही लिखियो आहे सिंध गवर्नमेंट। वीर जी साहब हिकिड़ो मिनट मां तव्हांखे इंटरप्ट कंदमि। शेख साहब तव्हांखे वीर जी साहब जी आवाज़ अचे पई? जी शेख साहब तव्हां ॿुधी सघो पिया वीर जी साहब जी ॻाल्हि? जी 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 ओके जी, कंटिन्यू प्लीज़ वीर जी साहब। ऐं इहो शेख साहब खे चवणु पियो चाहियां त तव्हां शिक ॿुधायो त फलाणी जेका लोकल गवर्नमेंट एक्ट जी फलाणी जेका शिक आहे उन में ही आहे, उन जॻह ते असां ही चाहियूं था। सभु इहे छॾे ॾियो न तव्हां, इहे जेके सियासी बाक़ी ॻाल्हियूं आहिनि उहे पाण जलसे जुलूस में किथे करे वठंदासीं, पर जेकॾहिं तव्हां कानूनी तौर ते जेकॾहिं अमेंडमेंट जी ॻाल्हि ते अचो था त पहिरीं तव्हां कोन आया, जॾहिं असेंबली में आयो त सॼे समूरनि MPAs खे हिकिड़े सिंगल हिकिड़े MPA खे चयो वियो त भई तव्हांजे तरफ़ां किथे बि का बि सजेशन आहे तव्हां मूं कयो। में 40 सजेशनूं आयूं, वधीक कोन आयूं, ऐं जेके आयूं उन खां पोइ वरी हिननि चयो त असांखे पुलिसिंग बि अंडर ॾियो। भाई म्यूनिसिपल में पुलिस त कोन थी अचे, पर वरी बि तव्हांखे खपे थी, त वरी असां हुन में अमेंडमेंट करे असां लिखियोसीं त भई ठीकु आहे, जेका बि यूनियन काउंसिल टाउन कमेटी हूंदी पुलिस हुनखे बि रिपोर्ट कंदी। पर न, ही चवनि था त हाणे समूरा इख्तियार, हिकिड़ो वक़्तु हूंदो मसइलो MQM जो आहे, ॿियनि इदारनि जो आहे जेके हितां जो कराची जा आहिनि, उन्हनि खे उहे इख्तियार घुर्जनि पिया जेके हिननि खां पहिरीं हिननि खे मिलिया हुआ। ऐं उहो इख्तियार उहे हुआ त जेके जॾहिं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान हिते कराची में आयो त हू सॼो ॾींहुं सुबुह खां शाम ताईं एयरपोर्ट जे अंदरि वेठो रहियो, उन खां ॿाहिरि निकिरनि उहे ॿाहिरि रुॻो लाशा विछियल हुआ माण्हुनि जा ते। त उहे इख्तियार न को असां हिननि खे ॾिना हुआ, न को असां हिननि खां वरिता आहिनि। उहे जिन ॾिना हुआ उन्हनि खां उहे हाणे मुमकिन कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे जेकॾहिं म्यूनिसिपल जा इख्तियार खपनि त पोइ म्यूनिसिपल जा सभु कहिड़ो इख्तियार आहे जेको म्यूनिसिपल जो इख्तियार तव्हांखे कोन्हे? तव्हां नंढे यूनिट जी ॻाल्हि था करियो। असां जेके वॾा जेके नंढा नंढा यूनिट टाउन कमेटीज़ जेके ठाहियूं आहिनि, जॾहिं असां टाउन कमेटीज़ में नंढा यूनिट ठाहियूं था उनखे तव्हांखे एतिराज़ आहे, ऐं ॿिए पासे वरी तव्हां सिंध लेवल ते ॻाल्हि था करियो त नंढा नंढा यूनिट हुजणु खपनि, कराची अलॻि हुजणु खपे। त हीअ जेका तव्हांजी सॼी मामिलो आहे इहो सॼो पॉलिटिकल आहे, सॼो नारेबाज़ी आहे। तव्हां जेकॾहिं वाक़ई सही माना में तव्हां संजीदा आहियो ऐं हिन कानून में का तरमीम चाहियो था त पोइ शिक वाइज़ तव्हां सिंध गवर्नमेंट खे ॿुधायो त हिन शिक में असां ही चाहियूं था, हिन शिक में ही चाहियूं था। कमेटी ठहियल आहे, हुन ते वेही डिस्कस करे सघिजो थो। जी शेख साहब। वीर साईं खे क्लियर कंदो हलां। पहिरियों त कॉन्स्टिट्यूशन जी 140 जी शक जी ॻाल्हि था चऊं, उनखे बहाल कयो, ठीकु आहे न। ॿियो साईं खे इहो पिया चऊं त जे तव्हां जिते मेयर आहिनि उते डिस्ट्रिक्ट काउंसिल आहिनि, कराची में तव्हांखे बाज़ारी नज़र कोन थी अचे, उनजी डिस्ट्रिक्ट काउंसिल सभिनि जी डिस्ट्रिक्ट काउंसिल, ठीकु आहे न, ऐं उन में मेजॉरिटी पीपल्स पार्टी हुकूमत कई आहे एज़ अ डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन। त तव्हां उहा डिस्ट्रिक्ट काउंसिल ख़तमु करे छा कराची ते कब्ज़ो था करणु चाहियो? छा कराची जी जेका बहिराणनि जी डेवलपमेंट आहे उनखे तव्हां रोकणु था चाहियो? तव्हां उनखे शहरी स्टेटस था ॾियो त शहर जो डेवलप था कयो? तव्हां सभिनी वीर साईं बि हले, तव्हां बि हलो, मां बि हलां त ॾेखारियां त कराची जूं घणियूं जेके बहिराणियूं आहिनि अॻु में तव्हां ॾिसो त जेको आहे सो 6 UC हूंदियूं हुयूं डिस्ट्रिक्ट वेस्ट जूं, ऐं बाक़ी मलीर जी मिलाए हिकिड़ी डिस्ट्रिक्ट काउंसिल ॿिनि डिस्ट्रिक्ट ते मुश्तमिल हुई, ठीकु आहे। हाणे अॼु उहो ख़तमु करे ही सम्झनि था त असां पंहिंजी मर्ज़ी सां डिलिमिटेशन कंदासीं, पंहिंजी मर्ज़ी सां अख़्तियार। अॼु जे एडमिनिस्ट्रेटर जा अख़्तियार ॾिसो ऐं पोइ मेयर जा अख़्तियार ॾिसो, तव्हांखे साफ़ फ़र्क़ु नज़र ईंदो त पोइ मेयर खे कीअं हिननि लटकाए रखियो
ऐं अॼु जो एडमिनिस्ट्रेटर केॾो ताक़तवर आहे। ऐं जॾहिं त डेमोक्रेसी में ईअं थींदो आहे त जेको इलेक्टेड नुमाइंदो हूंदो आहे उहो अवामी नुमाइंदो हूंदो आहे, उहो वधीक पावरफुल हूंदो आहे ऐं एडमिनिस्ट्रेटर कमज़ोर हूंदा आहिनि, उन्हनि खे आरज़ी तौर ते चार्ज ॾिबी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि एडमिनिस्ट्रेटर खे ईअं था ट्रीट कनि त हीउ मुस्तक़बिल जो ॿीहर आहे ऐं सिंध ते कब्ज़ो करण था चाहिनि त इहो असां कोन कर ॾींदासीं। बाक़ी वेहनि, असांजी कमेटियूं वेहण लाइ तयारु आहिनि, पर तव्हां ॻाल्हि त ॿुधो त कहिड़ियूं कहिड़ियूं अमेंडमेंट करणियूं आहिनि। असां कॉन्स्टिट्यूशन खां हटी काई डिमांड न कंदासीं, का लसानी डिमांड न कंदासीं। असां इहो ई चवंदासीं त म्यूनिसिपल सर्विसिस म्यूनिसिपल खे ॾिनी वञनि। ठीक, वीर जी साहब, इन ही हवाले से तव्हां खां सवाल त पीपल्स पार्टी जीअं शेख साहब ॻाल्हि कई त जमात इस्लामी जे धरणे में हिकिड़ो वॾो वफ़द वियो, पर उहो हुननि जी धरणो ख़त्म न कराए सघियो। जमात इस्लामी जे अॻवाननि पंहिंजे कारकुननि खां पुछो, हुननि धरणो ख़त्म करण खां इनकार कयो। तव्हां छा था सम्झो त PSP पारां पिणु अहिड़ो ऐलान कयो वियो आहे, अॼु PTI पारां पिणु हिकिड़ी वॾी तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। PTI जे अॻवाननि चयो आहे त असां हाणे मैदान में लही रहिया आहियूं, त पीपल्स पार्टी ते इन हवाले सां को प्रेशर पई सघे थो? सभिनि जेको ही सॼो जेको एजेंडा आहे सिर्फ़ु नारेबाज़ी ऐं सियासी एजेंडा आहे। इन जे पोयां किथे बि कानून में तरमीम या जेका लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे उनखे बहितर बणाइण जी हिननि वटि न का तजवीज़ आहे ऐं न ई का हिननि तरफ़ां का अहिड़ी क़िस्म जी सजेशन ॾिनी वई आहे। जेको असांजी कमेटी वई सिंध गवर्नमेंट जी, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त भई तव्हां वटि इशू छा आहे, तव्हां कहिड़ियूं शिकूं आहिनि जंहिंमें तव्हां तरमीम चाहियो था ऐं तव्हांजूं सजेशन्स छा आहिनि, तव्हां खणी अचो रिकमेंडेशन असांखे ॾियो त सही न, त असां कमेटी जे हवाले कयूं। तो उन्होंने चो कारकुनों से पूछते हैं, कारकुनों आप बताओ कि आप यहाँ से उठोगे कि नहीं। ताने मुख्य बुधायो जलसे में जेके माण्हू वेठल आहिनि जिनखे वीचारनि ख़बर ई न आहे त गवर्नमेंट सिस्टम, लोकल गवर्नमेंट सिस्टम जेको एक्ट आयो आहे उनमें आहे छा, उनमें कहिड़ी तरमीम, उहा कंहिंखे बि ख़बर कोन्हे। इवन यकीन करियो MPs MNs या जेके टॉक शो ते अचनि था वीचारनि कंहिंखे का ख़बर कोन्हे त शिकूं केतिरियूं आहिनि, उनमें कहिड़े कहिड़े में तरमीम चाहिनि था। ऐं घटि में घटि हिकिड़ो को ड्राफ्ट हुजे हा, उहो ड्राफ्ट गवर्नमेंट जे साम्हूं रखनि हा ऐं पोइ जेकॾहिं गवर्नमेंट हिन जी ॻाल्हि खे न मञे त उनखां पोइ ॿी ॻाल्हि आहे। त हाणे मूंखे ॿुधायो, हींअर हिकिड़ी ॻाल्हि करे वियो शेख साहब त 140 जी जेका शिक आहे आइन जी उनखे असीं बहाल करणु चाहियूं था। त शेख साहब खां केरु पुछे त भई उनखे रद्द कंहिं कयो आहे, कंहिं रद्द कयो आहे? छा सिंध गवर्नमेंट शिक खे रद्द करे सघे थी जंहिंखे तव्हां बहाल करणु चाहियो था? त मूंखे ॿुधायो थी ख्वाबनि जी दुनिया में सिर्फ़ु नारेबाज़ी ऐं सिर्फ़ु इहो जेको आहे सो सियासत जेका आहे न उनजी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे। उनखे माण्हू अॼु जे दौर में माण्हुनि खे ईअं बेवकूफ़ नथो ठाहे सघे। सोशल मीडिया जे ज़माने जो दौर आहे। हिन दौर में माण्हू सभु लाइव शयूं ॾिसनि था, धरणे जे अंदरि या सोशल मीडिया जे अंदरि किथे या मीडिया जे अंदरि किथे ॻाल्हि कजे थी त अॼु जे दौर में कंहिं बि माण्हू खे ईअं जेको आहे सो बेवकूफ़ नथो बणाए सघिजे। माण्हू सभु सम्झनि था। ॿी ॻाल्हि त ही बार बार चवनि था त ही कब्ज़े जी कोशिश पिया कनि। कब्ज़े छा मतिलबु आहे कब्ज़े जी? जेकॾहिं लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे त उनमें इलेक्शन थींदी, इलेक्शन खां पोइ जेके माण्हू चूंडींदा उहो ईंदो न। केरु कब्ज़ो मतिलबु छा? त जेकॾहिं अवाम तव्हांखे चूंडींदी, जेकॾहिं तव्हांखे लॻे थो थी कानून जेको आहे सो कराची ते कब्ज़े जो आहे त थी सघे थो वोट तव्हांखे मिलनि, तव्हांजो कब्ज़ो हुजे कराची ते, कहिड़ी ख़बर। पर पहिरीं ॻाल्हि त इहे सिस्टम को आहे कोन। हितां असां नंढा यूनिट ठाहिनि ताकी माण्हुनि खे वधीक रिलीफ ॾेई सघिजे। पर आउं सम्झां थो त इहो सॼो वरी फ़ैसिलो अवाम खे करिणो आहे। कराची जो माण्हू फ़ैसिलो कंदो त कराची ते कंहिंजी हुकुमरानी हूंदी त उहो त वोट जे थ्रू फ़ैसिलो थींदो। माना कब्ज़ो जी ॻाल्हि, माना हर तव्हां बार बार इहा ॻाल्हि त छो था करियो? हिते को कब्ज़ो करण जी साज़िश आहे ऐं ॿाहिरां जो माण्हू यानी पे चई चुका आहिनि हिन जी। इहो तासुर वीर जी साहब जो चवणु आहे त बिल्कुलु ग़लति आहे त हिते को कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे या इन तरह जो फ़ैसिलो उहो ई थींदो जेको आवाम कंदो। शेख साहब, मरी सान्हीअ जे हवाले सां जेकॾहिं गुफ़्तगू कई वञे, अपोज़िशन पारां तमामु घणी तनक़ीद कई पई वञे। अपोज़िशन जो कल्ह तव्हां ॾिठो त क़ौमी असेंबली जे ऐवान में जेका सूरत हाल रही, तहक़ीक़ाती कमेटी पिणु हुकूमत पारां जोड़ी वई आहे, पर तव्हां सम्झो था त हुकूमत जूं जेके जस्टिफिकेशन्स आहिनि इन अफ़सोसनाक वाक़िए जे हवाले सां उहे काफ़ी आहिनि। मां अर्ज़ु कयां त जेकॾहिं इहो सामियो न थियो आहे त तहक़ीक़ाती कमेटी कोन वेई आहे। इहो ॾिसो कुदरती आफ़त आहे ऐं तव्हां ॾिसो त तव्हांखे फेडरल मिनिस्टर हुनखे टोटल क्लियर ब्रीफिंग ॾिनी आहे त इहो जेको सामियो थियो आहे हिकिड़े रोड ते थियो आहे जिन ते हवा सां थंभा ऐं वण किरिया आहिनि ऐं जेको आहे सो उनजे करे एतिरी अर्ली कोन पई काई बि मशीनरी पहुची सघे, इवन हेलीकॉप्टर्स ताईं। ठीकु आहे न जी। पर जेकॾहिं कोई एडमिनिस्ट्रेटिवली इन में नुक्स थियो आहे, ठीकु आहे न, त उनखे सज़ा ॾिनी वेंदी। सान्हे ते हमेशह सियासत न करणु घुरिजे
तव्हां ॾिसो PTI इन में बिलीव कंदी आहे त 126 ॾींहनि जो धरणो साने जे करे ख़तम करे वेठी, न त तेसिताईं इहो तय हुयो त जेसिताईं हुकूमत न वेंदी इहो धरणो रहंदो। पर साने ते उन्हनि जेको आहे सो उन धरणे खे 126 ॾींहनि जी महिनत खे ख़तम करे ऐं साने में बराबरि जा क़ौमी सानियो करार ॾेई इन में शिरकत कई। ही भी हिकिड़ो आफ़त आहे, क़ौमी कुदरती आफ़त आहे, को बर्फ़ हुकूमत जे नाअहली ऐं उनजे करे कोन करी आहे। शेख साहब, ये हिकिड़ी कुदरती आफ़त न हुई, स्नोफॉल हो, बर्फबारी ॾिसण माण्हू विया, हुकूमत फवाद चौधरी जो वॾो ट्वीट हो त टूरिज्म खे हथी मिले पई। बेड मैनेजमेंट जो इशू आहे, इंतज़ाम न कया विया माण्हुनि खे लुक आफ्टर करण जा। मां इहो कयां न त तहक़ीक़ाती कमेटी उन ते विहारी वई आहे त जेको इहो वॾो साम्य थियो आहे उन में असुल जवाबदार केरु आहिनि ऐं जेके जवाबदार हूंदा उन्हनि खे उन मुताबिक़ सज़ा ॾिनी वेंदी। ईअं न आहे त हिननि वांगुरु त निसार मोराई जी जेको आहे JIT पब्लिक न कंदासीं, असीं उज़ैर वाले जी जेको आहे JIT पब्लिक न कंदासीं। साने ते सियासत न करणु घुरिजे, इंसानी जानियूं आयूं आहिनि उन्हनि ते सियासत न करणु घुरिजे। असां बि कंडेम था कयूं, असां बि चऊं था इहो ठीकु न थियो आहे, असां कहिड़ो एप्रिशिएट था कयूं। जेकॾहिं जॾहिं असांखे ढकु ढकणो हुजे त छा तहक़ीक़ाती कमेटी विहारियूं आहे ऐं जेका हिन में अपोज़िशन जी डिमांड आहे उहा असां क़बूल करण लाइ तयारु आहियूं। जेको इंतिज़ामी नुक़्स थियो आहे, जेकॾहिं इंतिज़ामी कोताही थी आहे, जंहिं बि इदारे जी कोताही थी आहे उनखे उनजी सज़ा मिलंदी। इन ते अपोज़िशन ऐं गवर्नमेंट खे हिकिड़े पेज ते हुअणु घुरिजे। असां चऊं था त अपोज़िशन ॿुधाए त कहिड़ा कहिड़ा इक़दाम करणा आहिनि त गवर्नमेंट करण लाइ तयारु आहे। ठीक, आई होप शेख साहब कि तव्हांखे वीरजी साहब जी हाणे आवाज़ ईंदी। वीरजी साहब, गुफ्तगू तव्हां ॿुधी, वज़ीर आज़म या वॾे वज़ीर पंजाब जे इख़लाक़ी तौर बि आवाम खां माफ़ी न वरिती, एडमिट न कयो, सॼी ज़िम्मेवारी इदारनि ते रखी। ज़ाहिर आहे इदारनि खे लुक आफ्टर करण वारा बि इहे ई आहिनि, मुल्क जा सरबराह आहिनि। तहक़ीक़ाती कमेटी जे हवाले सां अपोज़िशन जो चवणु आहे त जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, अदालती कमीशन को जोड़ियो वञे, कमेटी में उहे ई मेंबर उहे ई माण्हू शामिल आहिनि जेके हुकूमत सां तालुक़ रखनि था। महिरबानी सभिनी खां पहिरीं त जेके बि 23-24 इंसान जिन जूं हिन वक़्त ताईं 23 उन्हनि सां ताज़ियत करियूं था, उन्हनि जे प्यारनि सां, उन्हनि जी फैमिली सां। ॾिसो, ही इंतिहाई अफ़सोसनाक मामिलो आहे ऐं शर्म जी इंतिहा आहे त असांजो वज़ीर आज़म ऐं ॿिया जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उहे सभु चई चुका, उहो फ़ैसिलो कमेटी खां अॻु में फ़ैसिलो ॾेई चुका त ॾोह उन्हनि माण्हुनि जो हो त छो उते इन मौसम में बर्फ़बारी जी मौसम हुई उन में छो विया। हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि त पुलिस वारनि खे मरी खां अॻियां जेको टूल प्लाज़ा इस्लामाबाद ऐं मरी जे विच में टूल प्लाज़ा, उते उन्हनि खे बार बार रोकियो पियो, पर हिन पुलिस सां बदतमीज़ी कई ऐं उनखे बाईपास करे हलिया विया। उहे छो विया? त ॾोहारी डिक्लेयर करे छॾियो। हाणे मूंखे ॿुधायो त कहिड़ी कमेटी आहे जेका वज़ीर आज़म जेका स्टेटमेंट आहे त भई माण्हू ॾोहारी आहिनि, छो तूं बग़ैर इतला जे एॾो विया हलिया, बग़ैर परमिशन जे पुलिस जे रोकण जे करे कोन रोकिया ऐं विया हलिया, त उहे त माण्हू ॾोहारी थी विया। त उहा ई साॻी ॻाल्हि थी वई न त भई आधी राति जो माई छो वई हाईवे मोटरवे ते, इन करे हुन सां रेप थी वियो। ऐं जेके माण्हू आहिनि से कपिड़ा छुटा छो था पाइनि, इन करे हुन सां ज्यादती थिए। त पोइ हाणे जॾहिं वज़ीर आज़म मुल्क जो चवे थो त ॾोहारी औरत आहे, छो त आधी राति ते वई ॾोहारी उहा औरत आहे जेका कपिड़ा सुठा कोन थी पाए। ॾोहारी उहे माण्हू आहिनि जेके पुलिस ई कोन मञो परमिशन जे बाईपास करे हलिया विया। ॾोहारी उहे माण्हू आहिनि जेके मरीअ में लखे गाॾियूं काहे छो विया हलिया। त उन खां पोइ कमीशन छाजी ऐं छाजी कमेटी ऐं छाजी इंक्वायरी? उहा त उन्हनि त स्टेटमेंट ॾेई छॾी, उन फ़ैसिलो ॾेई छॾियो। फ़ैसिलो ॾियण खां पोइ कहिड़ी कमेटी हूंदी जेका वज़ीर आज़म जे अंडर रही करे उन वज़ीर आज़म जी स्टेटमेंट खे रद्द कंदो त न वज़ीर आज़म कूड़ पियो ॻाल्हाए, असुल में ईअं कोन हो। असुल ॻाल्हि हीअ हुई त 5 तारीख़ ते जेको महकमा मौसमियात जेको आहे मौसमियात खातो, उन इहो रेड अलर्ट जारी कयो हो ऐं उते ज़िले जी इंतज़ामिया जेका कोहमरी जी ज़िले जी इंतज़ामिया ऐं ॿिया जेके नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ऐं ॿियनि सभिनी खे उन्हनि लेटर लिखियो हो त हिते जेको आहे सो बर्फ़बारी थियण जा इम्कान आहिनि ऐं फलाणनि तारीख़नि में थींदा। त तव्हां ॾिसो त घणियूं गाॾियूं जेके आहिनि से रोड खां हेठि सिर्फ़ु इन करे लही वियूं त जॾहिं बर्फ़ पई त रोड जी निशानदेही न पई थी सघे, त रोड किथां खां पियो गुज़रे त हेठि जेको आहे बर्फ़ हुनजे मथां गाॾियूं चढ़ी वियूं ऐं वरी जेके गाॾियुनि खे कढंदड़ मशीन आहे उहे मशीनूं बि हेठि लही वियूं, छो त रोड जी निशानदेही न पई थिए। भला ॿियो कुझु न, घटि में घटि तव्हां साइडनि खां झंडियूं ई लॻाए छॾियो त जीअं माण्हू खे इहा ख़बर पए त हेसिताईं रोड पियो ख़तमु थिए, अॻियां बर्फ़ आहे ताकी हेठि न वञनि। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त वफ़ाक़ी वज़ीर हिकिड़े चयो त गवर्नर हाउस जेको आहे उहो ख़ाली पियो, हुन में इलाही सारा कमरा हुआ, माण्हुनि खे रहाए सघिजे पियो, पर उन में 10 फुट बर्फ़ पयल हुई।
हाणे मूंखे ॿुधायो त जेके मौसमियात खातो उहो चवे थो टोटल 7 इंच बर्फ़ पई आहे कोहमरी सॼे में। हाणे हिकिड़े पासे 7 इंचनि जो चए पियो मौसमियात खातो, ऐं वफ़ाक़ी वज़ीर थो चवे त 10 फुट बर्फ़ पई आहे। त ही हाणे मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ी कमेटी ठहंदी जेका वफ़ाक़ी वज़ीर ऐं वज़ीर आज़म जो जेके बयान आहिनि या जेको उनजी बयान न आहे, इहो जजमेंट आहे, उनजो फ़ैसिलो थियो, त हाणे उन्हनि खे ग़लति साबित कंदा त जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो कूड़ पियो ॻाल्हाए, वज़ीर आज़म बि कूड़ पियो ॻाल्हाए, ऐं जेके उतां इंतिज़ामिया हुई जंहिं इंतज़ाम सुठा न कया ऐं हीअ उनखे डिफेंड पिया कनि, उहो सॼो कूड़ आहे, उनजे ख़िलाफ़ केरु फ़ैसिलो ॾींदो? इन करे असांजो गॾियल माना मुतालबो इहो आहे त हिते जुडिशियल इंक्वायरी थियणु खपे, ताकी घटि में घटि जेके माण्हू आहिनि जेके उन मुलवस, जेके जिन जी ज़िमेदारी आहे थिए थी, जिन उते इंतज़ाम न कया ऐं उहे कसूरवार आहिनि, उनजे ख़िलाफ़ बाक़ाइदे सही तरीक़े सां मेरिट ते इंक्वायरी थियणु। ठीक, शेख साहब गुफ्तगू तव्हां ॿुधी, जुडिशियल इंक्वायरी जो मुतालबो कयो पियो वञे, वज़ीर आज़म पारां पिण अहिड़ी ट्वीट कई वई त भई इंतज़ामिया एतिरनि माण्हुनि जे लाइ तयार न हुई। बहरहाल ज़िम्मेवारी क़बूली त वई आहे त इंतज़ामिया जो फेल्यूर आहे। मां अर्ज़ु कयां त मां ताईद थो कयां वीर साईं जी त जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे। जुडिशरी आज़ादु आहे ऐं उन जी इंक्वायरी जेको बि कूड़ ॻाल्हाईंदो ऐं जेको बि गुनाहगार हूंदो उनखे खोले साम्हूं आणींदी। प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर खे जेका ब्रीफिंग थींदी आहे पहिरियों उन ते रिएक्शन ॾींदो आहे, उहा हिननि जी गवर्नमेंट जी या असांजी गवर्नमेंट जे। उन खां पोइ कमेटी जेकॾहिं उन ते बिलीव हुजे हा त फ़ैसिलो असीं उन ते ॿुधाए छॾियो आहे, पोइ कमेटी छो जोड़ियो आहे? त इन एॾे वॾे साने जी अॻिते अहिड़े साने खां बचण लाइ जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे, जुडिशियल कमीशन वेहणु घुरिजे ऐं तायन करणु घुरिजे ऐं उन जूं सज़ाऊं बि तय थियणु घुरिजनि। इन में मुंहिंजो कोई इख़्तिलाफ़ कोन्हे वीर साईं जा, पाकिस्तान जे कंहिं बि माण्हूअ जी इन डिमांड सां कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। मां इंशाअल्लाह ताला गवर्नर साहब सां मिली ऐं इहा ज़रूरु रिकमेंडेशन ॾींदुसि त प्राइम मिनिस्टर ताईं चुप कन्वे करे ऐं जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे। बदकिस्मती आहे हिन मुल्क जी जो हिन मुल्क में इन तरह जा सान्या थींदा रहनि था, क़ौमी सान्या जंहिंखे चई सघिजे थो, जंहिंमें माण्हू इन तरह हयातियूं पंहिंजी विञाए वियनि था। वॾी महिरबानी तव्हां ॿिनी मौज़िज़ महिमाननि जी, तव्हां अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में बल्दियाती कानून में तरमीम जे हवाले सां अपोज़िशन जमातनि जो जेको एहतजाज जो सिलसिलो जारी आहे, जंहिं देसनि जे वॾे वज़ीर पारां पिण अॼु ॻाल्हायो वियो आहे, उन मौज़ू ते बि ॻाल्हि ॿोल कईसीं महिमाननि सां। गॾोगॾु मरी साने जे हवाले सां हिन वक़्त जी हुकूमत पारां जेके वज़ाहतूं या कमेटियूं ठाहियूं वयूं आहिनि, उन ते अपोज़िशन पारां तनक़ीद कई वई आहे त ॿिए तरफ़ हुकूमत पंहिंजी जान छॾाइण में पिण इन मामले में पूरी नज़र अचे थी। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।